अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे ज़िंदगी भरनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो हाणे चाकर खान जे मथां हमलो करण लाइ अकबर खान पंहिंजी टीम तयारु कई आहे, जंहिंमें ख़ुदि जाबिर हुन सिकू खे त कावड़ आहे चाकर खान ते ऐं सांवल ते, उन खे उहा शइ पूरी करणी आहे। अहिड़े हिसाब सां हाणे जाबिर ऐं इहे अकबर खान जा माण्हू ट्रक पूरी भरे चाकर खान जे ॻोठ जे मथां हमलावार थींदा। अचण वारे नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें चाकर खान अॻे तयारु वेठो आहे ऐं लेकिन सांवल थोरो डरो डरो लॻे थो। सांवल खे पंहिंजी लॻल आहे त मां इहो चिॿो सौट जेको हैदर आहे इन खे वरी सुहिणी सां निकाह करायां, हिकिड़ी माई सां भारे कोन थो सघे, वरी ॿी सां शादी कंदो। किनो निड़ ते टोपी रखी करे सफ़ा असांजी सिंध जी जेका सकाफ़त आहे उन खे बि इन विञायो आहे, सिंधी टोपी खे इन भाॻो मुछड़ इन खे ख़बर ई न आहे ऐं वरी ॿी शादी जा ख़्वाब थो ॾिसे। इहो करेक्टर मूंखे बिल्कुलु न वणियो। दोस्तों, तव्हांखे ड्रामो कीअं थो लॻे कीअं नथो लॻे, ज़रूरु कहाणी ॿुधाइजो, कहिड़ो सीन तव्हांखे वणियो कहिड़ो न वणियो। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में। कमेंट सेक्शन जे ज़रिए पूरी पंहिंजी मालूमात असांखे ॾेई सघो था। वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।